أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله اصطفى آدم ونوحا وآل إبراهيم وآل عمران على العالمين ذرية بعدها من بعد والله سميع عليم إذ قالت امرأة عمران رب إني نذرت لك ما في بطني محررا إني نذرت لك ما في بطني محررا فتقبل مني إنك أنت السميع العليم فلما وضعتها قالت رب إني وضعتها أنثى والله أعلم بما وضعت وليس الذكر كالأنثى وإني سميتها مريم وإني أعيذها بك وذريتها من الشيطان الرجيم وإني سميتها مريم ऐं हुनजो नालो रखियो आहे समयतुहा मरियम मरियम हुनजो नालो रखियो अथऊं मरियम माना स्लेव अब्द बानी अमत وإني سميتها مريم وإني أعيذها بك ऐं असां आयाऊं पनाह वठां थी उहा चए थी ऐं पनाह वठां थी उन लाइ इन ॿार जे लाइ बि ऐं ज़ुरियत हा इन जो ज़ुरियत यानी हज़रत ईसा अलैहिस्सलाम जेको थींदो मिन शैतान रजीम शैतान रजीम खां पनाह माना हिन में शैतान जो हिन ते वस न हलंदो के बि ॻाल्हि कजे शैतान हज़रत इंजील में आहे पंहिंजो जॾहिं हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे हज़रत यहया अलैहिस्सलाम कयो पंहिंजो सबक़त ॾिनई यानी बैप्टाइज़ कयईं नदी मंझि पंहिंजे हुनजे इलाइक़े जे नदी मंझि तंहिं वक़्तु पोइ बयाबान में हलियो वियो पोइ 40 ॾींहं हुते शैतान हुन ते हमिलो कयो यानी बस कयईं त कोशिशि कयईं त शैतान खेसि भटकाए ॿिए रस्ते ते पोइ हुन तां 3-4 सुवाल थिया हिकिड़ो सुवालु चयईंसि त पंहिंजो तूं नबी आहीं तूं फलाण आहीं तूं वॾी ॻाल्हि आहीं अलाह जो बानो आहीं ऐं तूं बसि चओ त सॼो हीअ छा चइजे जबल सॼो पहाड़ मानी थी वञे हलियो त तूं खाई पी ढौ कर त पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो जवाबु ॾिनो त पंहिंजो मैन शन नॉट लिव बाय ब्रेड अलोन जेको इंजील में आहे त इंसानु रुॻो खाधे ते ज़िंदगी कोन्हे हुनजी खाधे खां सवाइ ॿियो बि कुझु आहे पर असां वटि बि हींअर माण्हू रुॻो खाधे जी ॻाल्हि कंदा महफ़िल बि अचु त बसि पोइ रुॻो मच्छी हेतिरे रुपए में मिली पंहिंजो गोश्त हेतिरे में थो मिले भाॼियूं हेतिरे में थियूं मिलनि हेतिरो थो पए भाॼियूं मच्छी गोश्त माछी भाॼी गाॼी बसि अंब बंब संब बंब सॼी ॻाल्हि जेका सॼी महफ़िल जो 5 कलाक वेठो हुजे त वेठा इहा ॻाल्हि थींदी रुॻो खाधे पीते खां सवाइ न को अलाह जो ज़िक्र न को ॻाल्हि त हाणे मतिलबु त मैन शल नॉट लिव बाय ब्रेड अलोन पंहिंजे हज़रत सुक़रात अलैहिस्सलाम जेको बि हुयो या नबी हो की अलाह जेको बि हो उन चयो त पंहिंजो के जीअनि था खाइण कान की असीं जीऊं था असीं खाऊं था जीअण कान मतिलबु त माण्हू के ज़िंदा रहनि था मतिलबु त खाइनि इन जे लाइ मक़सद ई हुनजो खाइण पीअण ढोरनि वांगुरु कल अनाम वल हूअ अदल ढोरनि खां वधीक बुछड़ा ऐं पर के माण्हू जेके आहिनि खाइनि इन करे था ज़िंदा रहनि त को अलाह ताला जी इबादत करे सघनि को ॿियो को चङाई जो कमु करे सघनि धरती ते इन करे खाइनि था त हाणे मतिलबु इहा हिकु पहिरीं ॻाल्हि हज़रत ईसा अलैहिस्सलाम सां इहा शैतान हमले करण जी कोशिशि कई
ॿियो पियो चई तूं वञो वॾो अलाह जो प्यारो आहीं त तूं पंहिंजे हिन में जबल तां तूं हेठि किर त अलाह ताला कोई झपे वठंदो तोखे हज़रत इब्राहिम खे हीअं करे छॾियईं फलाणे खे हीअं करे छॾियईं तूं बि वारो कर तोखे अलाह ताला झपे वठंदो त पोइ अलाह हुन चयो हज़रत ईसा अलैहिस्सलाम चयो त तौरात में लिखियलु आहे thou shall not tempt your Lord यानी अलाह ताला खे इम्तिहान में कोन विझिबो किरां त मूंखे अलाह ताला झपे वठे त ऐं बची वञा हलियो फलाण थिए इहो कमु जेको आहे कोन बराबरि क़िस्म जा सुवाल शैतान हुनखे चयो हीअं कर पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम हुनजो जवाबु ॾिनो इहो ॼण हिकिड़ो वाक़ियो आहे त शैतान कहिड़े नमूने सां वरगलाइण जी कोशिशि कई हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे बराबरि हुनजे लाइ मुतलिक़ आहे ॿियूं ॻाल्हियूं फलाण असांजे रिवायतुनि में बि घणियूं आहिनि त हीअं थियो पोइ ॼमे थो इंसानु हुन वक़्तु जेको आहे शैतान हुन ते हमिलो करे थो हिकिड़ी ॻाल्हि इहा रिवायत आहे त इहो रोए थो जो ईअं थो करे पर रोअणु जेको आहे सो हुनजो तमामु ज़रूरी आहे हुनजे पंहिंजे साह खणण जे लाइ जो वॾे वाक़ई वात पटे रोए थो ॿारु जेकॾहिं रोए न त पोइ हुनजो ख़तरो आहे हुनखे छो जो साह खणी कोन सघंदो त पोइ इन करे पोइ मथां त चवंदा त चुंग थो ॾिए शैतान हुनखे तॾहिं थो रोए ऐं या इहो ख़्यालु आहे त भई आउं कहिड़ी दुनिया में अची वियो आहियां माउ जे पेट में तमामु महफ़ूज़ हो सुठो हुउसि मच्छी वांगुरु तरिस पिए मूंखे का परवाह कोन हुई हिते अलाए कहिड़ी दुनिया में अची वियो आहियां बहरहाल इहे सभु ख़्यालु आहिनि पोइ فتقبلها ربها بقبول حسن अलाह ताला हज़रत मरियम अलैहिस्सलाम जेका पैदा थी अहिड़े नमूने सां नंढड़ी ॿार त पोइ हुनजो अॻिते ज़िक्र ईंदो त भई कंहिं परवरिश कई छो कई कीअं कई छो जो हज़रत ज़करिया जेको आहे सो हुनजो माइटु हो हैना ऐं पंहिंजो एलिज़बैथ जो अरबी में नालो छा आहे पर बहरहाल उहा जेका एलिज़बैथ उहा हुनजी घरवारी आहे ऐं हीअ हैना जेका हिनजी माउ आहे त ॿई पाण में माइटियाणियूं आहिनि भेनरूं आहिनि शायदि त इन करे ॿई मासात आहिनि पंहिंजा फुफाट या छा चइजे माइट आहिनि पाण में हज़रत याहिया ऐं हज़रत ज़करिया ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम हज़रत मरियम जे करे हज़रत हना जे करे فتقبلها ربها بقبول حسن अलाह ताला हुनखे क़बूलु कयो सुहिणे नमूने सां क़बूलु जीअं कजे जीअं मतिलबु त हीअ न त छोकिरी जेका असां का फिटकार आहे का लानत आहे को अलाह ताला जी रहमत आहे मर्सी आहे पोइ इन ॻाल्हि ते अलाह ताला फरमाए थो सूरत नहल में त आऊं पंहिंजो जंहिंखे वणेसि तंहिंखे ॾियां पोइ वरी जिन खे ॾियां थो ऐं नियाणियूं त पोइ हिते अहिड़ो नमूने सां कारा बूथ था थी वञनि हल जा हुननि जा सूरत शूरा में फरमाई त आऊं कंहिंखे रुॻो नियाणियूं थो ॾियां कंहिंखे रुॻो छोकिरा थो ॾियां कंहिंखे ॿई थो ॾियां कंहिंखे कुझु बि नथो ॾियां पोइ मुंहिंजी मर्ज़ी आहे इहा ॻाल्हि सूरत शूरा में अलाह ताला फरमायो 42 सूरत में ऐं उहो सूरत नहल मंझि पहिरीं नमूने सां अलाह ताला जंहिंखे वणेसि जेकी ॾिए औलाद बहरहाल पोइ इंसानु कोशिशि करे थो त मूंखे फलाणो औलाद न हुजे फलाणो औलाद हुजे छोकिरियूं घणियूं करे कोन चाहींदा त छोकिरा चाहींदा जो उन्हनि खे मदद करे जंग में ऐं पंहिंजे कमकार में हिन में हुन में ऐं छोकिरियुनि खे वरी ॾाज ॾियणो थो पए हिंदुनि खे इन करे उहे वीचारा चवनि था त छिल न ॼमे कंहिंखे नियाणी रे ॻाईंदा हुआ वीचारा गानो हिकिड़ो ربها بقبول حسن وأنبتها أنبت माना नबात माना हुनजी परवरिश हुनजी तरबियत जेका हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जे मस्जिद में या महराब मंझि या हुनजे घर में मतिलबु त जिते उहो पाण रहंदो उन में हुनखे अलॻि महराब अलॻि हुजिरो ॾिनऊं पोइ उन मंझि रहंदी हुई ऐं टेंपल जहिड़ी जॻह मतिलबु त छो जो हज़रत ज़करिया काहिन हुयो यानी हुनजो नबी हुयो असां नबी था चऊं काहन था चवनि काहन माना पंहिंजो रबाए यानी हुननि जो उस्तादु जेको तौरात पढ़ंदो हो तौरात इन करे पढ़ंदो हो पढ़ी सघंदो हो या इन करे जो हज़रत हारून जे औलाद माना आहे इन करे जेकॾहिं हज़रत मूसा जे औलाद मां हुजे हा त हुनखे हुकुम कोन हो पर हाणे हिन 20th सेंचुरी 21st सेंचुरी में को माण्हू पढ़ी सघे थो हाणे इहा पाबंदी हिननि ख़तमु करे छॾी आहे हिंदुनि मंझि बि ॼण जेको ब्राह्मण जेको आहे सो पाण ते सॼो चए थो सॼो ॿियो मुंहिंजो आहे ॿियो केरु कश्तरी न पढ़े वैश न पढ़े शूद न पढ़े शूदर न पढ़े इन करे ॿियो को बि तौरात पंहिंजो
वैद न पढ़ंदो, उपनिषद न पढ़ंदो, गीता न पढ़ंदो, छो जो उनजे पढ़ंदो त पोइ वरी हुनजे कननि मंझि विझी छॾींदा पंहिंजा छा चइबो आहे शीहो पलटे हुनखे विझी छॾींदा, अहिड़ो करे छॾींदा। उहे जेके अवस्था वारा पढ़ण वारा जेके आहिनि पंहिंजे ज़रतश्त वारा, उहे बि कंहिंखे इजाज़त कोन ॾींदा ॿियो को पढ़े, सभु मुलो पढ़ी सघंदो हुनजो। ऐं हिननि वटि ईसाइनि वटि बि जेको ऑर्डेनिंग थी थिए पंहिंजे मुलानि पादरियुनि जी, उहा अहिड़े नमूने सां हुनखे तरबियत ॾियनि था, पोइ ऑर्डेनमेंट थिए थी हुनजी, त पोइ चवंदा बसि इहो ई निमाज़ पढ़ाईंदो, इहो ई इबादत कराईंदो, सभु कमु इहो कंदो। पर असांखे अल्हम्दुलिल्लाह उम्मत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत में हर को माण्हू मुल्लो आहे, फुल 100%। सम्झो हू पाण जनाज़ो पढ़ाए सघे थो, निमाज़ो पढ़ाए सघे थो, गुस्ल मयत जो बि ॾेई सघे थो, पाण बि करे सघे थो, सभु सभु ॻाल्हियूं जेको सिर्फ़ु तौरात वारा हज़रत हारून जो औलाद ॾेई सघंदा हुआ, या जेके हिन पासे रुॻो ब्राह्मण ॾेई सघे थो, या हुन पासे अवस्था वारो जेको रुॻो मुल्लो ॾेई सघे थो, उहो असांजो को बि माण्हू बग़ैर मुल्ले हुअण जे, मस्जिद जो इमाम भले न हुजे, घर में वेठो हुजे, उहो ॾेई सघे थो जेकॾहिं ॼाणंदो हुजे। त हाणे जाहिल माण्हू खे इजाज़त न आहे जो क़ुर शरीफ़ न ॼाणे ऐं गुस्ल जी ॻाल्हि न ॼाणे, जनाज़ी न ॼाणे ऐं जनाज़ा वेठो पढ़ाए, त इहो त धोखो थींदो अलाह सां बि ऐं इंसान सां बि। पर ज़रूरु पढ़ियलु हुजे, लिखियलु हुजे, को बि माण्हू जेको आहे भले ऑर्डेंड न हुजे, भले रबाई न हुजे, भले मुल्लो न हुजे, घर में वेठो हुजे, उहो करे सघे थो। इन करे इहा आहे। पर हाणे फरमाए तक़ब्बलहा रब्बुहा बिक़बूलिन हसनिन व अंबतहा नबातन हसनन, हिन जी परवरिश बि सुहिणे नमूने सां थी, छो जो हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जे घर में थी, या हुनजे मस्जिद में, या हुनजे परवरिश में थी। हेठि हाणे अॻिते ईंदो व कफ़लहा ज़करिया, हुनजी कफ़ालत, हुनजी ज़िमेदारी जेका सॼी परवरिश करण जी, मथे उभरण जी, जेसिताईं वञी वॾी थिए तेसिताईं हुनजी थी, पंहिंजे हज़रत ज़करिया जे हवाले थी। उनजे अक़लाम जी ॻाल्हि ईंदी हिते या किथे, त पोइ उन वक़्तु हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम जॾहिं हुनजे महराब में कंहिं वक़्तु वञे, तंहिं वक़्तु ॾिसे त हुन में त फ्रूट अहिड़ा पिया आहिनि, मेवा पिया, खाधा अहिड़ा पिया आहिनि जेके असां त हुनखे ॾिना कोन्हनि, असांजे घर में कोन्हनि, मार्केट में कोन्हनि, मौसम में ई कोन्हनि को, हिन मुल्क में ई कोन्हनि को, उहे मेवा हिन वटि पिया आहिनि। त पोइ पुछें हुनखां त हीउ किथां तोखे मिलियो आहे? त हुन चयो त अलाह त वटां आहे। तॾहिं हुनखे ख़्यालु थियो त हिन नंढड़ी ॿारड़ीअ खे अलाह ताला जे करे अहिड़े नमूने सां मेवा जेके बेमौसमी आहिनि ॾेई सघे थो, त पोइ मूंखे छो न बेमौसमी औलाद थिए। औलाद जे लाइ घुर कंदो हो अॻु में बि, पर पोइ हीउ जॾहिं वाक़ियो ॾिठईं तॾहिं वधीक, यानी हिन सूरत में सबबु आहे त हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम छो इहा दुआ इन वक़्तु वरी ख़ासि तरह सां घुरी। ऐं सूरत मरियम में बि इहा साॻी ॻाल्हि आहे, पर इन में इहो सबबु इहो ॼाणायल न आहे। हूअ मके जी सूरत ई, हीअ मदनी सूरत आहे। मदनी सूरत में इहो वधीक तफ़सील इन करे ॾिनो वियो जो नज़रान जा जेके ईसाई आया हुआ, उहे इंजील जा ॼाणू हुआ, उहे तौरात जा ॼाणू हुआ, उन करे उन्हनि जे आॾो अहिड़ी नई ॻाल्हि रखी वई जेका उन्हनि खे ख़बर हुजे, ऐं हू उन मज़ा मतिलबु त माना वठनि त भई क़ुर जेको सचो आहे, असांजे किताबनि में जेकी ॻाल्हि आहे सा हिन किताब में आहे। ऐं मतिलबु इन ॻाल्हि जे करे हीअ ॼण को मौजज़ो अलाह ताला नजरान वारी सूरत हिन आल इमरान जे वाक़े मंझि ॾिनी, हुन सूरत मरियम में न ॾिनई। छो न ॾिनई? इन करे فتقبلها ربها بقبول حسن وانبتها نباتا حسنا وكفلها زكريا كلما دخل عليها زكريا المحراب جڏهن بि كلها माना जंहिं वक़्तु बि, हर वक़्तु, यानी हर वक़्तु, कुल वक़्तु ते कुलहा जॾहिं कुलमा जंहिं वक़्तु बि, यानी जहिड़े वक़्तु बि कुलमा दख़ल अलैहा, जॾहिं हुनजे कमरे में उजरे में दाख़िल थींदो हो, ज़करियल महराब, हुनजे महराब मंझि, हुनजे कोठड़ी मंझि, हुनजी जेका नंढड़ी रूम हुनखे ॾिनी ईंदो हुन मंझि, कुलमा दख़ल अलैहा ज़करियल महराब वजद इंदहा रिज़्क़ा, हुन वटि रिज़्क़ ॾिठाई,
यानी खाधो या मेवो या छा कहिड़ी ॻाल्हि जेका ॿिए हंधि कोन हुई वटिसि कोन हुई पाण न ॾिनई आऊं छो त घर जी परवरिश त पाण कंदा हुआ संदसि घरवारी हज़रत एलिज़ाबैथ ऐं पाण उन्हनि जे न ॾिनो आहे त पोइ केरु ॾींदो ऐं केरु अचण वारो ॿियो आहे कोन को कंहिं किथां आयो इन करे पुछे कुल्लमा दख़ल अलैहा ज़करिया المحراب وجد عندها رزقا قال يا مريم أنى لك هذا चईंदी मरियम तो वटि हीअ किथां आयो अना लखे तो वटि हाज़ा हीअ किथां आयो मेवो क़ालत हुन चयो हज़रत मरियम अलैहिस्सलाम चयो थिए हुव मिन इंदिल्लाह अलाह ताला वटां आहे हुव मिन इंदिल्लाह ऐं इन खां वधीक चयईं या अलाह ताला उन जो जवाबु थो ॾिए इन्नल्लाह यर्ज़ुक़ु मन यशाअ बिग़ैरि हिसाब अलाह ताला जंहिंखे चाहे तंहिंखे रिज़्क़ ॾिए बग़ैर हिसाब जे त भई केतिरो ॾियां कॾहिं ॾियां कहिड़ी उमिरि में ॾियां कहिड़ी में न ॾियां औलाद जी ॻाल्हि बि आहे जंहिं उमिरि में वणेसि तंहिं में ॾिए हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम खे पीढ़ीअ में ॾिनई हज़रत ज़करिया खे पीढ़ीअ में ॾिनई हज़रत अयूब खे पीढ़ीअ में घणनि खे पीढ़ीअ में ॾिनई जंहिंखे वणेसि तंहिंखे ॾिए जंहिं उमिरि में वणेसि तंहिं में ॾिए इन्नल्लाह यर्ज़ुक़ु मन यशाअ बिग़ैरि हिसाब हुनालिक दआ ज़करिया इन करे यानी हीअ ॻाल्हि ॾिसी हीउ जेको वाक़ियो हीउ जेको मामिलो हज़रत मरियम वटि फ्रूट ऐं हुनजो जवाबु ॾियणु इन ॻाल्हि सॼीअ खे ॾिसी हज़रत ज़करिया खे ख़्वाहिश दिलि में त आउं बि दुआ घुरां अलाह ताला खां हुनालिक दआ ज़करिया रब्बहू पंहिंजे रब खे दुआ घुरी रब खां दुआ घुरी قال رب هب لي من لدنك ذرية طيبة हाणे पहिरीं ॻाल्हि त ज़ुरियत खपे औलाद खपे ज़ुरियत माना ॿिज सीड जेको थिए सीड माना छटबो जेको ॿनीअ में उहो सीड आहे ऐं जेको स्पर्म आहे उहो सीड आहे ज़ुरियत माना औलाद आहे हुनजो औलाद ज़ुरियत पहिरीं त तयब हुजे पाक हुजे यानी ख़बीस न हुजे ख़राबु न हुजे जेको बुछड़ाई धरती ते पखेड़े उहो न हुजे फ़साद धरती ते पखेड़े उहो न हुजे ज़ुरियतनि तयबतनि पाक हुजे इन्नक समीउ दुआ बेशक तूं जेको आहे सो दुआ ॿुधण वारो आहीं हुन मंझि पंहिंजी सूरत मरियम में फरमाईं त मूंखे फ़र्द न छॾिजांइ अकेलो न छॾिजांइ ऐं पंहिंजो सूरत अंबिया में आहे त मुंहिंजी ज़ाल खे इस्लाह कजांइ पंहिंजो उहा ॻाल्हि कई हुनखे सिहत आफ़ियत ॾिए जो हुन मां संढपण उहा वञे जेका आहे पंहिंजा उहा ख़तमु थिए हुनजी इनफर्टिलिटी जेका सा ख़तमु थिए ऐं फर्टिलिटी अचे ऐं हू ॼणे त इहा इस्लाह जेका सूरत अंबिया अलैहिमसलाम इहो लफ़्ज़ु आहे ऐं सूरत मरियम मंझि इहो आहे त मूंखे फ़र्द न छॾिजांइ जॼां थो त हिन खां पोइ छा थींदो हिन खां पोइ छा हुनजो ख़ौफ़ जेको हो सो हिकिड़े नमूने सां सही हो इन करे जो हज़रत यहया थींदो पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम थींदो पोइ नबूत जेका आहे सा ख़तमु थी वेंदी पंहिंजे हज़रत इसहाक जे औलाद में हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम जे औलाद में बनी इसराइल में नबूत हिते ख़तमु आहे हुन खां पोइ 500 साल को बि नबी कोन्हे फ़तरत जो ज़मानो अची वियो पोइ नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे जेको हज़रत इस्माईल जे औलाद मंझां आहे जेको इस्माईल हज़रत इसहाक जो भाउ आहे हज़रत हाजरा मंझां आहे हज़रत इस्माईल ऐं हज़रत इसहाक जेको आहे सो हज़रत सारा अलैहिस्सलाम जा आहे इन करे अलॻि अलॻि माइरुनि मंझां आहिनि उन करे हीउ सिलसिलो हाणे शुरू थियो ऐं हुते मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते वरी ख़तमु थींदो हुन खां पोइ को नबी कोन्हे जेको नबी हुजे हुन जी दावत कंदो दावा कंदो सो कूड़ो आहे
قال يا مريم أنى لك هذا قالت هو من عند الله إن الله يرزق من يشاء بغير حساب هنالك دعا زكريا ربه قال رب هب لي من لدنك ذرية طيبة إنك سميع الدعاء बेशक तूं दुआ ॿुधण वारो आहीं فنادته الملائكة पोइ मलाइक हुनखे सॾु कयो यानी हुनजी दुआ आगामी उहा ॻाल्हि जेका सूरत अंबिया में आहे सूरत मरियम में वधीक मरियम में तफ़सील सां आहे त अलाह ताला ॿुधी ऐं हुनखे चयईं त हीअं कर हीअं कर हीअं कर उहे तफ़सील वरी हुन पासे आहिनि पंहिंजे सूरत मरियम में فنادته الملائكة وهو قائم يصلي في المحراب ऐं हू बीठल हुयो यानी बीठे पोज़ीशन स्टैंडिंग वारी पोज़ीशन हुई इक़ामत वारी जंहिंमें असीं निमाज़ शुरू कंदा आहियूं इक़ामत वारी वक़ाइमुन युसल्ली ऐं निमाज़ पढ़ाईंदे यानी जेका बि हुनजी निमाज़ हूंदी पर क़याम जी ॻाल्हि हुई हुनजे ऐं रुकू जी बि जो मरियम अलैहिस्सलाम जो मुतलिक़ आहे त रुकू वारनि सां रुकू कर फ़र्क़ई राकेइन रुकू कंदा यानी रुकू सजदा ऐं क़याम ऐं वेहण चारि जेके हयातूं पाण वटि हींअर आहिनि निमाज़ियूं उहे चारि न हुयूं पर उन में ॿ हुयूं या जेके बि हुयूं केतिरियूं हुयूं पर सभु चारि ई न हुयूं चारि असां वटि आहिनि فنادته الملائكة وقائم يصلي في المحراب أن الله يبشرك بيحيى अलाह फ़रिश्ते चयो हज़रत ज़करिया अलैहिस्सलाम खे त अलाह ताला बशारत थो ॾिए तोखे ख़ुशख़बरी थो ॾिए यहया अलैहिस्सलाम जी यानी उनजो नालो असां यहया रखी छॾियो आहे यहया माना ज़िंदह जीअरो जीअंदो जियल शाह यहया यूहना यूहना माना यानी जेको हवा जी माना हयाती आहे ज़िंदगी त हवा ऐं यूहा ऐं यूहना ऐं पंहिंजो इहे जेके आहिनि सोई नाला यूहना ऐं हई कुल शइ हई मिनल मा इहे सभई हई हवा मजाम हवा माना ज़िंदह हई हबशी सां हवा हेरणी सां हवा माना हवा जेका एयर आहे ऐं हवा माना सद ख़्वाश أن الله يبشرك بيحيى مصدقا بكلمة من الله وسيدا وحصورا نبيا من الصالحين यहया अलैहिस्सलाम जे मुतलिक़ इहा बि अचे थी हाणे ॻाल्हि त हिकिड़ो त हू पंहिंजो सैयद हूंदो यानी लीडर हूंदो पंहिंजे क़ौम जो पोइ हसूर हूंदो माना हू शादी कोन कंदो माना हुनजो औलाद बि कोन शादी कोन कंदो त औलाद बि कोन थींदो माना हीअ नबूअत जो सिलसिलो जेको हीउ काहिन जो सिलसिलो तुंहिंजो आहे सो हिते ख़तमु आहे जो सैयद ऐं हसूर आहे यहया अलैहिस्सलाम हज़रत मरियम जे लाइ बि जेको सो साॻियो सिचुएशन आहे छो जो साॻियो ई अल्ट्रा नेचुरल यानी सुपर नेचुरल नमूने सां पैदा थियो आहे ऐं पंहिंजो हुन में छा शादी नथो हू न कंदो ऐं हू बि सैयद ऐं हसूर आहे ॿई ॼणा सैयद ऐं हसूर आहिनि यहया ऐं ईसा अलैहिस्सलाम ऐं ॿई ॼणा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे महराज ते वियो त ॿिन्ही खे हिकु ई जन्नत में ॾिठाई सैयदनि हसूरनि ॿई नबी हिकिड़े ई पंहिंजे ॿई सौट पाण मंझि पंहिंजे मासात जेके हुआसीं पाण मंझि उते वेठल हिकिड़े हंधि मुसद्दिक़म बिकलमतिन मिनल्लाह सय्यिदम मुसद्दिक़न बिकलमतिन मिनल्लाह वसय्यिदम वहसूरन वनबिय्यम मिनस्सालिहीन इहो नबी हूंदो सालिहनि मज़ा हूंदो सैयद हूंदो हसूर हूंदो इहे सभु शयूं ॻाल्हियूं आहिनि हज़रत यहया अलैहिस्सलाम खां ऐं उहो रस्तो ठाहींदो जो हुन चयो पोइ मोकिलियाऊंसि त
त तूं उहो नबी आहीं छा? चईंदा उहो नबी न आहे। हज़रत यहया अलैहिस्सलाम जॾहिं बैप्टाइज़ करणु शुरू कयो उर्दुनि जे नदीअ में त माण्हू मोकिलियाऊं त तूं उहो नबी आहीं छा? आर यू दैट प्रॉफिट? त चई न आऊं उहो प्रॉफिट न आहियां। चई पोइ चयो आर यू छा पंहिंजो मसीह जेको मसाया आहे जेको उहो आहीं तूं? मसाया उनजो मसीह जो इंतज़ारु पिया कयो, पंहिंजे यहूदियुनि बि अॼु ॾींहं ताईं इंतज़ारु कनि पिया त असांजो मसीह ईंदो। हाणे मसीह अची चुको आहे, इन करे असीं चवंदा हुननि जो मसीह ईंदो, मसीह जो दज्जाल, ऐं पंहिंजो हू पाण कोन ईंदो, छो जो असर त ईसा अलैहिस्सलाम मसीह हो, सो अची वियो, उनखे मञाऊं कोन को, इन करे उन में धोखे में आहिनि यहूदी जेके आहिनि। ऐं ईसा अलैहिस्सलाम हज़रत ईसा अलैहिस्सलाम अची वियो, पर हुनखे नबी मञण जे बदिरां, रसूल मञण जे बदिरां हुनखे अलाह जो पुटु करे छॾियो अथऊं। हाणे उहो वरी भले ईंदो ॿियो जेका सेकेंड कमिंग जेका हज़रत ईसा जी थींदी त उहो हज़रत उम्मत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत मथां थी ईंदो। नबी साले नबी त आहे मतिलबु, पर हू नबी जी हैसियत सां न ईंदो, रसूल जी हैसियत सां न ईंदो, पंहिंजी उम्मत ॿी हुनजी कोन्हे, पर उम्मत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मतिलबु हू अॻुवाणी कंदो उन लिहाज़ खां, पर निमाज़ हुनजी उन वक़्तु जेको आहे सो इमाम महदी पढ़ाईंदो पहिरीं में। बहरहाल पोइ इहो ॻाल्हि कीअं थींदी? नबी मिन सालिन قال رب أنى يكون لي غلام। हज़रत ज़करिया जो उन वक़्तु ॼण ख़्यालु थो थिए त या अलाह तूं भला मूंखे हीअ ॾींदे, पर हाणे कीअं ॾींदे, ऐं त पोड़ो थी वियो आहियां, मुंहिंजी ज़ाल बि संड आहे, पंहिंजो कीअं थींदो? قال رب أنى يكون لي غلام। कीअं मूंखे ॿारु थींदो? ग़ुलाम कीअं थींदो? ग़ुलाम माना छोकिरो, पुटु कीअं थींदो मूंखे? वक़द बलगनी الكبر, ऐं मूंखे पोड़पुण जेका सा पहुची वई आहे, यानी आउं पोड़ो थी वियो आहियां। हाणे मतिलबु त हिन कम खां वई ॻाल्हि मथे चढ़ी। वक़द बलगनी الكبر वअमराती आख़िर, ऐं मुंहिंजी घरवारी जेका ज़ाल आहे मुंहिंजी पंहिंजे सा आख़िर आहे, पंहिंजो हाणे कीअं थींदो? قال كذلك الله يفعل ما يشاء। फ़रिश्ते जवाबु ॾिनो त अलाह ताला जेकी चाहे सो करे सघे थो, जेके करण जो रुॻो हुनखे इरादो थिए त चवंदो कुन फयकून, थी वेंदो हलियो। قال रब اجعل لي آية, चए मुंहिंजे लाइ का आयत ॾे, का निशानी ॾे, यानी इहो थींदी, इहो कोन उहो सुवाल थो पुछां त कीअं थींदो, उनजी निशानी ॾे, पर मतिलबु मूंखे छा करणु घुरिजे, ऐं छा करियां इन सिलसिले मंझि, त उहो मूंखे आयत इन माना में, या कहिड़ी माना आहे ख़बर न। قال آيتك ألا تكلم الناس ثلاث أيام إلا رمزا। चई तूं 3 ॾींहं कंहिं माण्हू सां ॻाल्हाइजांइ न, ॻाल्हाईंदे कोन को, या मतिलबु त हेॾी सलाह थींदी त ॻाल्हाए न सघंदे, पर अलाह ताला हुनजी तशरीह कई आहे त बीमार कोन हूंदो जो ॻाल्हाए न सघे, इहा बि कान्हे ॻाल्हि, पर हुनखे ॻाल्हाइण जी मना आहे। यानी जीअं असीं चवंदा किरी कहिड़ी करियां, किरी कहिड़ी करियां, चई पाण किरी पाण न कयूं, ऐं वेझनि खे था पंहिंजो मेणा ॾियनि त उन्हनि जो कमु ख़राबु थियल आहे, त हीअ किरी कहिड़ी कयां, यानी मूंखे जो हीअ अहसान थो करे, नेमत ॾींदो, वहाबियत आहे तुंहिंजे तरफ़ां, वहाब आहीं तूं, ऐं मूंखे हीउ तोहफ़ो थो ॾीं औलाद जो, त आउं छा करियां उन जे शुकराने जे मुतलिक़ सिलसिले मंझि, इहा माना कढी सघिजे थी। قال رب اجعل لي آية قال آيتك, तूं शुकराने जे लाइ तुंहिंजे लाइ इहो ॼण किरी आहे, तोखे इहा ड्यूटी ॾिनी तूं त आयतुक अल्ला तुकल्लिम الناس ثلاث أيام إلا रमज़ा, इशारे खां सवाइ, रम्ज़ खां सवाइ तूं ॿियो नमूने वात सां न ॻाल्हाए। यानी इन करे हाणे हिननि वटि बि जेको चुप जो रोज़ो, चुप जो रोज़ो रखियो अथई छा, जो छो नथो ॻाल्हाईं, त इन करे हिननि वटि हज़रत यहूदियुनि वटि ऐं ईसाइनि वटि ॼण चुप जो रोज़ो बि हुयो, त आउं चुप आहियां। साॻी ॻाल्हि वरी हज़रत मरियम अलैहिस्सलाम सां थींदी, जो चवंदी त मूं चुप जो रोज़ो रखियो आहे, ऐं आउं ॻाल्हाईंदुसि कोन को, ऐं हिन छो ॿार खां पुछो पाणी, हीउ जवाबु ॾींदो तव्हांखे। त मतिलबु इन जो हिन मौजूदे सां मिलाइणो आहे,
ॿई मौजज़ा ॼण हिक ॿिए सां मिलनि था, मुशाबियत आहे ॿिन्ही मौजज़नि जी, ॿिन्ही सिचुएशन जी। इन करे ॿिन्ही जूं स्टोरियूं, ॿिन्ही जूं कहाणियूं ॿिन्ही हंधनि ते गॾु आहिनि। हिते बि गॾु आहिनि सूरत आल इमरान में, ऐं हुते सूरत मरियम में बि गॾु आहिनि। ऐं तौरात में बि ॼण इन नमूने सां आहे। मथी जे किताब में हीअ अहिड़े नमूने जी स्टोरी आहे। ऐं ॿियो जेको मार्क जी कहिड़ो किताबु, हुन में वरी लूका जी किताब में ॿिए नमूने जी, मतिलबु अहिड़े नमूने सां ॿिनि नमूननि सां कहाणी आहे। قال رب أنى يكون لي غلام وقد بلغني الكبر وامرأتي عاقرا قال كذلك الله يفعل ما يشاء قال رب اجعل لي آية قال آيتك ألا تكلم الناس 3 أيام إلا رمزا واذكر ربك كثيرا। अलाह ताला जो ज़िक्र घणो कर। ऐं इहो ॼण हिकिड़ो शुक्राने करण जो इहो ॼण आहे तरीक़ो, जो अलाह ताला जो माण्हू शुक्रानो करे जॾहिं औलाद थिए बि, ऐं जॾहिं न हुजे त बि शुक्रानो कर रब पाक जो, ऐं हुनजी हमद ऐं तारीफ़ घणी कर त अलाह ताला पंहिंजो ॾींदो। ऐं इस्तिग़फ़ार घणो कर, जीअं सूरत नूह अलैहिस्सलाम जे ऐं सूरत ॿियनि हंधि ते आहे त इस्तिग़फ़ार करण सां अलाह ताला औलाद ॾींदो। قال آيتك واذكر ربك كثيرا وسبح بالعشي والإبكار। ऐं रब अलाह ताला जो ज़िक्र घणो कर ऐं तस्बीह कर, पाकाई बयानु कर अलाह ताला जी शाम जो ऐं सुबुह जो शाम जो राति जो हर वक़्तु। وإذ قالت الملائكة، हाणे हज़रत मरियम जी ॻाल्हि थी अचे। हाणे हीअ ॻाल्हि थी वई त हुनखे औलाद ॾिनाई, उहो थियो वॾो, ॿई वॾा थींदा त पोइ हू वरी उर्दुन जे नदी में वञी, उर्दुन नदी जो नालो आहे, उर्दुन मुल्क जो नालो आहे, हुन नदी में वञी बैप्टाइज़ कंदो। पर चए थो रस्तो साफ़ करणु आयो आहियां मसीह जो। मसीह हज़रत ईसा आहे, हुनजो माइटी आहे, सौट मासा अथसि। وإذ قالت الملائكة يا مريم إن الله اصطفاك، ए मरियम अलाए तोखे अलाह ताला चूंडियो आहे। पहिरीं चई इन अलाह अस्तफ़ा आदम व नूह व आल इब्राहिम व आल इमरान अलल आलमीन। हाणे हिते फरमाए थो जिन अलाह अस्तफ़ा खे, अलाह ताला तोखे चूंडियो आहे। सूरत ताहा में हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अलाह ताला चयो जिन अलाह अस्तफ़ा खे, तोखे अलाह ताला चूंडियो आहे। अस्तख़्तुक, मूं पंहिंजे लाइ तोखे चूंडियो आहे, मूं तोखे अस्तख़्तुक बि आहे, अस्तफ़ाक बि आहे। ऐं मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन करे मुस्तफ़ा आहे, अलाह ताला जो चूंडियल आहे। इन करे सभई नबी जन खे चूंडे थो, पोइ चूंडियल आहिनि। وإذ قالت الملائكة يا مريم إن الله اصطفاك، तोखे अलाह ताला चूंडियो आहे। وطهرك، ऐं तोखे पाक कयो आहे। واصطفاك على النساء العالمين، सभिनी जहाननि जे औरतुनि ते हीअ हज़रत मरियम अलैहिस्सलाम, जेका हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी वालिदा आहे, उनखे अलाह ताला सभिनी औरतुनि जे मथां कयो आहे। उन मथां उनजे खां वधीक चूंडियो आहे, वाला दर्जे में रखियो आहे। मुस्तफ़ा के अला निसाइल आलमीन, या चइजे उन ज़माने जे औरतुनि जे, या चइजे त हर ज़माने जे। या मरियम मुक़निती, अलाह ताला जी इबादत कर। कुनूत, इक़नती यानी कुनूत पढ़, यानी डिघी डिघी निमाज़ पढ़। या मरियम मुक़निती लिरब्बिकी, तुंहिंजे रब खे जे लाइ वॾी निमाज़ यानी घणी इबादत कर। वसजुदी, ऐं सजदो कर अलाह ताला खे। वरखई मअर्राकीन, ऐं रुकू कर अलाह ताला रुकू करण वारनि सां गॾु। हाणे जमात जो हुकुम ॼण हिन वटि बि हुयो, पाण जमात सां के नमूनो पढ़ंदा हुआ, के वरी पाण जीअं जमात सां पढ़ूं था, अलॻि पढ़ूं था। त पोइ की सुनतूं फ़र्ज़ु जमात सां थिए थो, जमात जो वधीक सवाबु आहे। 25 दफ़ा 27 दफ़ा हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे। त मतिलबु त इन करे जमात जो ताक़ीद आहे। पर ख़ुशूसन रसूल पाक साहिब जे ज़माने में जमात जो ताक़ीद इन करे बि हो जो उन वक़्तु वही नाज़िल पियो थियो ऐं माण्हुनि खे
क़ुर शरीफ़ जे ॼाणण जो जी ज़रूरत हुई ऐं जंगुनि वग़ैरह जा मामला पे थिया, उन करे होॾांहुं वञण जा अहकामात बि थींदा हुआ निमाज़ जे वक़्तु, त जमात जो हुअणु जेको आहे सो तमामु ज़रूरी आहे। ऐं हींअर बि जमात जेका आहे सा हिकिड़ो सोसाइटी मंझि हिकिड़ो इंतिशार खे ख़तमु करणु ऐं यकजहती ऐं जमात जो रखणु जेको आहे उनजे लाइ ज़रूरी आहे। पर असीं जेको आहियूं असांजूं दिलियूं हींअर ग़ैर मरबूत आहिनि, हम आहंग न आहिनि, इन करे असीं वञूं निमाज़ बि पढ़ूं था जमात सां, पर हिक ॿिए खे हथ बि कोन था ॾियूं, हिक ॿिए खे खिकारियूं बि कोन था, सलाम बि कोन था करियूं, बसि सभु को पंहिंजी निमाज़ पढ़ी जमात सां गॾु ऐं बसि हलियो। न को इमाम खे हौसलो आहे त पंहिंजे मुक़्तदिन खां पुछे तव्हांजो हाल कहिड़ो आहे, न को मुक़्तदिन खे परवाह आहे त इमाम जो कहिड़ो हाल आहे, सभु को पंहिंजे इहा नफ़्सी नफ़्सी लॻी पई आहे। इन करे इहा ॻाल्हि जेका सा अहिड़े नमूने जी आहे। हाणे अलाह ताला फरमाए थो, या मरियम उक़्नुती लिरब्बिकी वस्जुदी वरकई मअर राकिईन ज़ालिक मिन अंबाइल ग़ैब नूही इलैक। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह ताला चए थो त हीअ ख़बर जेका आउं ॿुधायां पियो तोखे हज़रत ज़करिया जी, हज़रत यहया जी, हज़रत मरियम जी, हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी, हीअ जेका ग़ैब जी ख़बर आहे जेका असां तोखे वही करियूं पिया, तूं उते मौजूदु कोन हुएं। हाणे मतिलबु इहो जेको के माण्हू असांजा लिखंदा त हज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर हंधि मौजूदु हो, हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी जेके बि माण्हू थिया उन वक़्तु रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि सां सभिनी सां गॾु मौजूदु हो। माना इहा न आहे, पर ज़ाहिर आहे त हुननि जे तुख़्म आहे, हज़रत आदम जो औलाद आहे, त हुनजे रग ऐं पेव में, हुनजे ब्लड में, हुनजे स्पर्म में, हुनजे जनरिक हुन मतिलबु जिनीन में, बथन में, मतिलबु इन सेंस में हुयो। पर हाणे माना कान त सभई अहवाल जेके आहिनि से वहीअ खां सवाल रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर हुई। रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अहवाल तॾहिं ख़बर पवंदी जॾहिं अलाह ताला हुनखे वही कंदो। त इहो आहे त नबीअनि जो इल्मु जेको आहे सो ग़ैब वारो इन माना में आहे त अलाह ताला वही करे थो ऐं ॿियनि माण्हुनि खे उहो हासिलु न आहे। इन करे ईअं कोन्ह थी सघिबो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां जहिड़ो आहे, असांजे वॾे भाउ नंढे भाउ जहिड़ो आहे, छो जो हुनखे वही थिए थी जेका असांजे पीउ माउ ते कोन्ह थी थिए। इन करे असांखे न घुरिजे त असीं पंहिंजे पीउ माउ भाउ सां मुशाबत कयूं रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन करे गुस्ताखी इहा अहिड़े क़िस्म जी न कजे। वमा कुंत लदैहिम इज़ युल्क़ून अक़लामहुम। हाणे इक़लाम जी ॻाल्हि इहा पोइ हिते थी त जॾहिं हज़रत मरियम जी परवरिश पाइण जे लाइ सुवालु थियो त केरु परवरिश कंदो, त पोइ कलम विधाऊं जे अक़लामहुम अय्युहुम यकफुलु मरियम, त किफ़ालत केरु करे, त पोइ सभु कंहिं चाहियो त मूं वटि करे, त पोइ मतिलबु इहो कोन्ह त मूं वटि न करे भले हुन वटि करे, इहो कोन्ह चयूं, सो कंहिं चाहियो थिए त असां वटि करे, पोइ इन करे कलम विधाऊं। पोइ कलम जेको आहे ज़करिया अलैहिस्सलाम जो क़बूलु पियो ॼण इहा ॻाल्हि थी। वमा कुंत लदैहिम इज़ यख़्तसिमून। ऐं अलाह ताला फरमाए थो हिते असांजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त तूं उते मौजूदु कोन हुएं जंहिं वक़्तु इहो जहिड़ो बि उन्हनि में पइजी वियो। जंहिं जहिड़े जी माना इन मंझि पे कयूं त मूंखे ॾियो, ऐं त कफ़ालत कयूं, चयो मूंखे ॾियो, हू चयो मूंखे ॾियो। इन ख़ुसूमत इहा पॉज़िटिव हुई, इहा कोन जहिड़ो हुयो नेगेटिव नमूने जो त आऊं त कोन थो करियां तूं वञी ॼाण, ईअं कोन चयूं। चवनि मूंखे ॾियो, हू त चयो मूंखे ॾियो, पोइ जो कंहिंखे ॾियूं त पोइ कलम विधाऊं। पोइ अलाह ताला चए थो तूं उते मौजूदु कोन आहीं, असां तोखे इहा ख़बर वही जे मुतलिक़ ॿुधायूं पिया की साॻी सूरत यूसुफ अलैहिस्सलाम पढ़ी ॿुधाए सॼी, हुन में फरमाए थो तूं उते कोन मौजूदु हुएं जंहिं वक़्तु फ़ैसिलो पे कयो पंहिंजे भाइरुनि त असीं कहिड़े नमूने सां खूह में विझूंसि या मारियूंसि या क़तलु कयूंसि, तूं उते मौजूदु कोन आहे, असां तोखे इहा वही जे थ्रू ॿुधाई इहा ॻाल्हि। इन करे इहो नुक़्तो जेको आहे सो सम्झणु घुरिजे। हाणे असीं हिते वक़फ़ो करियूं था इंशाअल्लाह आमीन। अल्लाहुम्मा अग़फ़िरना वरहमना वरज़ुक़ना वहफ़ज़ना वहदना इला सिरातिल मुस्तक़ीम सिरातिल लज़ीना अनअमत अलैहिम ग़ैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। हस्बी अल्लाहु ला इलाहा इल्ला हु अलैहि तवक्कलतु व रब्बुल अर्शिल अज़ीम।